कयो तो हाँ अब वॾो चोर पकड़ो वॾो बोला चोर पकड़ो के असांखे इनाम ॾिजा बाबा इनाम अरे मान पएवा इहो त ॾिसो गुलाब बि घर में कोन्हे को मता गुलाब हुजे वता चोर सम्झी हुनखे पकड़ियो हलाए दिल्ली ओ बॉय अरे गुलाब दवा गुलाब लाए पुट मार कोई तेरी मल दी रात धारे लाया मां बाबा इन रांचन मुखे ॾाढो कुटियो आहे मां असली सिंगल कटी थियो आहे सिंगल अरे ने भागा दी ने थे धारे ले रूप में ईंदे तो पाचर त खाईंदे न शुक्र कर ॿाहिरि न आया थी वो पाड़े वारो ॾिसई आहे न असली पूछे सजाए छॾई आहे बाबा हिकु दफ़ो मूंखे रुगो धारे छॾे और ॾिसजांइ ॾिसजां त हिननि खां कीअं थो पंहिंजे ज़ख़्मनि जो हिसाब वठां छो त मुंहिंजो नालो आहे गुलाब दुश्मननि खे ॾींदो आहे जुलाब मुड़ुस त ॾिस धारे लॻी वियो पुलिस अचे हिकु हथ लॻाओ कान ते किनी करे छॾींदे अदा उन ॾींहुं पुलिस हली चई त नूशा चकियो पियो वञे ख़ामोश मूंखे धाड़ियल थियण ॾियो पर ॾिसजां त हिननि खां कीअं त हिकु हिकु ज़ख़्म जो हिसाब वठां बाबा जैसे भागे पुट का था यार खट्टा ही खाली बढ़िया खट्टा भूखो है बा माता पट्टे ते सुमंदवा छिजल रली में बाबा अरे मार पैवा बस कर पाड़े वाला जाता नवा ये हजे चोर पकड़ो शर्म धारो हया धारो बड़ा उतो आए मरोवनी कमरे में बस लांतनो फांसी दी लो लो ए बंदे मार पे सदोरे के बना जो गंदियूं फिल्मूं ठाहे असांजा त नस्ल ई ख़राब करे छॾे ने भागा उठो सॼी दुनिया कम खां त मोटी बि आई डाक मंझंदि थी वई आहे पोइ बि अञा सुता पिया अरे ने भागा उठो रे उठो माल जोड़े वञो बाबा असांजे त पोयां हथ धोई पियो आहे हिन कंधार खे ॾोंदार न ॾिस सुठो अची पियो आहे इहो कुतो ढेर ते मरी पियो आहे अदा बाबा आई हिन ख़ुशी ॾियारणू त मां माला पहुचूं बाबा हूं बाबा खे अञा वधीक प्यारो आहे बावती त माल चोरियूं खाऊं न बाबे जा पातर मुर्दाबी मैंने न भागे के कदम उठाया अरे वो छोरा मुर्दाबी रे ने बाबा बता अथला थो थी बाबा लाछन जा ठेर लगाए ॾींदो साईं छो त मुंहिंजो नालो आहे गुलाब दुश्मन खे ॾींदो आहे जुलाब खामोश ना फरमान भेणा न कम न कार सॼो ॾींहुं भेणा लॻो पियो आहे नदी रोड ॿुधाई जा छाजे लाइ कमु कयां बाबा जे ॾींहुं मां धाड़ियल थियुसि त तुंहिंजे पेरनि में दुनिया जा ठेर हूंदा बाबा पोइ ॾिसजांइ माण्हू तोखे कीअं नथा सुञाणनि ईअं चवंदई त ओयो गुलाब धाड़ियल जो पीउ थो वञई छो त मुंहिंजो नालो आहे गुलाब दुश्मन खे ॾींदो आहे जुलाब हे मोहम्मद बिधारे लो दादा बिधारे लो मां बिधारे ॾेई जो तूं धाड़ियल थींदे हा ॿिए दफ़ा तुंहिंजो दिमाग़ मां भूत कढां थो हा बाबा छो मां
दे उनको भी मेरा कमाना चाहिए ना अरे वाह कहिड़ा हाल अथव ख़ुशि था आहियो काका केरु असां तोखे कोन था सुञाणियूं मां तव्हांजे पीउ जो दोस्त आहियां तव्हां नंढड़ा त मां ॿाहिरि मुल्क हली वियो माशाल्लाह हाणे त जवान थी विया आहियो ॿुधायो शादी बादी कई अथव या न दादा असां अञा कुंवारा आहियूं जवान लॻा पिया आहियूं पर बाबा शादी कराई कोन थो ख़बर आयो न मां आयो आहियां न अधे खे चई तव्हांजी शादी कराईंदुसि पैसा कमाया आहियां खोल ईअं चाचा कर का खल साई असांजी बाक़ी बाबा जे आसरे कुंवारा ई मरी वेंदासीं चाचा कॾहिं कराईंदी शादी जल्दी वठो पैसा तयारी कयो तव्हांजे लाइ मां कुंवार जाचे अचां चाचा हिकु न ॿ मुंहिंजे लाइ बि मुंहिंजो बि मुकारो कयां थो मुंहिंजो मतिलबु तुंहिंजो बि बिलो कयां थो जल्दी वठो पैसा तयारी कयो कंहिंजा शादी था कनि शादी खां पहिरियां ताती करणु आहिनि सभु माल खयो वञा मां तव्हांजो साओ कढंदुसि साओ अरे मूंखे हिकु ई सहारो हुयो माल जो सो बि खसराए हाणे तव्हांखे हिते रहण जो को बि हक़ नाहे मां चवां थो निकिरो मुंहिंजे घर मां निकिरो निकिरे जो काॾे वेंदासीं अबा असांजे लाइ पछताईंदे धक न तव्हांजी यादि तोखे ॾाढी ईंदी मूंखे तव्हांजे भाॻनि जी यादि कोन ईंदी मां सम्झंदुसि त तव्हां मरी वियो निकिरो मुंहिंजे घर मां निकिरो बाबा आऊं छा भंडणे अरे ॿुधो कोन निकिरो मुंहिंजे घर मां निकिरो अरे लो लाज तो बि असांखे पछताईंदे यादि कंदे बचे भंडणे जरा बि लो लाज तो बि वेरे विच तो बि वेरे विच अरे सुन बुढ़े अब मां ते मरवा न तो आऊं छा वरे दिमागी वातो छे हमें बच्ची नहीं हो पी के बच्चे हूं हलाई छे चाचा जी उन्हनि खे घर मां कढी त केॾांहुं वेंदा जंहिं न वञी पवन मुंहिंजो छा मां वञी सम्झायां थी चाचा तूं दिलि जाए कर राजू छे बने ऐसी बुधाए काॾे हलूं अदा मां हलां तो अधे गुलाब हली त सलाह कई मां वञां थो ना बा अधो न धाड़े थी वियो आहे
कथे का ओली जो गोली लगी होने तो पोइ हरू भरू मरी पाऊं तो पोइ बाबे जी खबर अथई न केॾो सिधी हुआ डर त कोन कोन ॾींदो मरूं था दुख बेहतर त अकेले हलूं तूं हली न हली मां वञाए थो मां वञाए थो बने ओलाशू काल तो मुझे हाणे मेरे साथ थी दो मां जो तुंहिंजी आहे छो दिलि लाथी अथई हल कुड़ी जे मुंहिंसां दिलि हुजई त बाबे जे मुचण खां मूंखे बचाई आज़माए ॾिस धक तोखे लॻाए न फट मुंहिंजी दिलि थी आहे कावड़ छॾे घर न अबा न जेतिरो बाबे खे कमाए माल न वठी ॾींदुमि न ओतिरो मां घर कोन हलंदुमि मुंहिंजो छा थींदो मां तोसां नीअ जा नाता जोड़ा हुया मुंहिंजा अरमान अधूरा रहिजी वञा जहिड़ो रहे त तुंहिंजा सपना सच थींदा न त मूंखे माफ़ कजांइ कावड़ ख़तमु करो थी घर न जेसि ताईं माल आणींदुसि न त मुंहिंजो घर लाश वेंदो एतर कोन मोटंदुसि मुंहिंजे हथनि खे ॾिस परखी पओ ॾिसी वे त मां मरी वेंदसि गुलामू कावड़ छॾ मुंहिंजे मिथ खे मञ एक दिन छड़ जाना ये जहान सजना मेरे से आना कर मेरी जान सजना एक दिन छड़ जाना ये जहान सजना कोई अपना होवे ते दुख सुख वंडदा कोई अपना होवे ते दुख सुख वंडदा किस गैर ते करिए कि मान सजना कदी साडा विच बन मेहमान सजना एक दिन छड़ जाना है जहान सजना ए मेरे से आना कर मेरी जान सजना एक दिन छड़ जाना है जहान सजना सदा रहना नहीं हो जग ते जवान सजना एक दिन छड़ जाना है जहान सजना ए मेरे से आना कर मेरी जान सजना एक दिन छड़ जाना है जहान सजना
वख रह के ना कर परेशान सजना, एक दिन छड़ जाना है जहां सजना, एवें रुस्सिया ना कर मेरी जान सजना, एक दिन छड़ जाना है जहां सजना। तेरे नाल कीती सी जुबान सजना, होई तेरे बाजो दुनिया वीरान सजना, एक दिन छड़ जाना है जहां सजना, इवें रुस्सिया ना कर मेरी जान सजना, एक दिन छड़ जाना है जहां सजना। छह बंदे संभालने तो सकी दाने लिखिए थे हथु कठोरे हथु कठो यो बुधाओ तो मुझे झिको के हिलो झिको के काटे था सरदार काटी तक गिरी पे हलो से बस पर हिक गोली करी छो जो बारूद डाठो महागो थी सरदार तू धारे छोटे तू वही पिरामरी मास्टर थिया कंजूस अरे चुप कर तो के खबर नाई तुम दिल जो मरीज है दिल जो सरदार विसी खुली थी जा अरे बेवकूफ गदाया पुछ अरे दिसी न तो नहीं बटरी विझराए वहाँ क्या कदी टेस्ट तो क्या सरदार मुखे रोल एजेंसी वटा खबर पया तो मास्टर के 10 लाख मिला थी 10 लाख वटा ब्यालू लोड़ा मचन आया वार तो इतना ब्यालू लोड़ा वा काश जो मुखे 10 लाख मिला तमा रातों रात पे जी बदबूदार बटरी कढाए सोने की बटरी विछराए पोता सुन जगह तय करी तो सरदार बात बंद कर लगे तो 6 महीना तंजड़ी कोने दिनों नहीं यो सोच 10 लाख की हासिल के सरदार वो कायदा पहुंच घर में मरूं या बचूं हूँ भी असांजी जिंदगी रोलू कुत्ते जड़िया सही सुना तो सही सरदार ये ट्राई क्या था ना ओके सर 2 मिनट बियो आखिर मुझे तो के हासिल करो तो कट यार रूह सा गालाय नवरती गालाय
ओके सर, रेडी नेक्स्ट बियर। आखिर में तो चाहो तो की पसंद के कट लवर मोगल आहे अंदर मोगल आहे। सर मां छा कयां भला, जेको ईंदो त मां चवंदुमि न। ओके बियर नेक्स्ट टाइम। आखिर मां तोखे हासिल करे वरितमि। तेरा ये जुमलो आहे कीअं, मूंखे थोरो सम्झाए तो सही न, मां छा ॻाल्हायां। जुमलो आईया मुझो मोकारो कर। अरे अदाकारी नथी अचे, एक्टर कीअं था थियो। बस डॉक्टर साहब बस, पैसा वधा अथई, को मुफ़्त में मूंखे करे न ॾिनो अथई, जेतिरो तो ॻाल्हाई। पैसा त ॾिना अथई, कम त भलो कर न। अॻे ई फिल्मूं कोन थियूं हलनि ऐं वञा तव्हां कम खे। मां कमु कोन कंदुमि तुंहिंजी फिल्म में, बस मूंखे पैसा ॾे। अरे ॾे ख़बर, जेतिरो कमु कयो अथई उहो नुक़सान केरु भरींदो। पैसा त तोखां मां ज़रूरु वठंदुसि, पुलिस खां तोखे टंगड़ा बि वठंदुमि पैसा। हाणे छा थींदो, हीरोइन जा पैसा ऐं कैमरे जा पैसा सभु मुंहिंजी गिचीअ में। हीरो त भॼियो, हाणे ॿियो कढो आणिया। मिली वियो, हीरो मिली वियो, हू बहु उहो टके जो फ़र्क़ु बि न आहे। एक्सक्यूज़ मी, हिकिड़ो मिनट। अंदर में तो फिल्म में कम कराया। फिल्म कर देना। मानी करेंगे वो खोलो मानी खोड़, तू फिल्म में सीने कर। उस्ताद क्यों आखिर मूं तोखे हासिल करे वरितमि, मूं तोखे चाहियुमि ऐं तोखे मूं पंहिंजो बणायुमि। वेरी गुड। अच्छा वठी पैसा वही मानी खा जाए। ओ बाबू पैसा तो नहीं, मैं जाल। अच्छा है वो फिल्म। अरे छा जी फिल्म, कहिड़ी फिल्म, मुंहिंजी शादी करे मुंहिंजी ज़ाल। हाँ अरे बहाना हाणे चेहरे में फाथासीं। तूं हल, मां हिनखे सम्झाए अचां थो। अरे तूं हिते बीहो, मां तुंहिंजी ज़ाल खे वठी अचां थो, सही आहे न। अबे भी घरा कढी छॾियो, ज़ाल बि मुंहिंजी न थी त वञा त काॾे वञा। हाणे माण्हू त हाणे मूंखे थुकूं भींडूं आंदा, मां पंहिंजी ज़ाल वठी पोइ घर वेंदुसि। गलत हो गए।
पीते करो तो खावा ताजे पीते करो कौन तो खावा नजर न दो छा बुधा मोटा हाजी मास्टर कितिया मतलब ने बाबू घर को निको तो तू मास्टर जो पुट रही राबुटा खणी आलो इनके सरदार माने लाटी का न खणी सकदू नक कुड़ा अरे निभागा किरायो कोने कुट्टी दा हालो से कुट्टी दा तव्हांखे त ख़बर आहे न त मुंहिंजो नालो आहे गुलाब दुश्मन खे ॾींदो आहे जुलाब अबुडा पोइ सरदार मुंहिंजो मतिलबु आहे हुकुम सरदार कुट्टी दा हालो से हुकुम कंदा मुदिम सरदार खजाई न तो बने तितन रेडी का आवाज
रे बुख मरी वही है जंहिं ॾींहं कुंवर ॾींहुं छोरा घर छॾे विया आहिनि असल में बुख लॻे ई कान थी उन ॾींहं खां वठी ही घर मूंखे खाइण थो हूअं त चुचा पाधर हणंदो आहिनि हींअर घोड़ा थो गाड़ी इहो आहियां न तॾहिं घोड़ाई रोके नथो सघां घोड़ा होगी छॾ मां बाबा खे मोकिलींदसि जिथे हूंदा ॻोल्हे वठी ईंदुसि पर नूरी तुंहिंजो ई सहारो आहे न त कॾो के मरी वञा मां त तुंहिंजो बि गुनाहगार आहियां मूंखे ख़बर आहे त तुंहिंजी दिलि ते छा थो गुज़रे गुलाम जी यादि तोखे ॾाढो सताईंदी हूंदी बसि चाचा यादनि में जीअं पई हिकु ॾींहुं गुलाम जी कुंवार बणिजी हिन घर में ईंदसि इंशाअल्लाह हिन अंगण ते ख़ुशियूं नचंदियूं ऐं ही अखियूं ॾिसंदियूं अलाह कंदो सपना सच थींदा हाणे तव्हां मानी अरे मां पाण 3 ॾींहं खां वठी बुख सुतो पियो आहियां तूं वरी मूं मिसकिन खे लुटण आयो आहीं मूंखे कहिड़ी ख़बर त तूं नज़ीर मुगल खे बि मारियो माफ़ कजांइ मां मिड़े ट्राई करे बोलंदुसि असुल बिशनी न आहियां अरे आहे या न आहे मूंखे छा कंदे मूं वटि कहिड़ी मिल्कियत आहे जो खयो पियो वञे तूं भले वञ 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 पहिरियों माण्हू आहीं जेको बिना पादरनि जे छॾे थो न त माण्हू पादर हणी पोइ चवंदा आहिनि वञ इहो ॿुधाए केरु आहीं ऐं हिते कीअं पहुतो मां ॿाहिरां जो आहियां हिते पंहिंजे ज़ाल खे ॻोल्हण आहियां छा तुंहिंजी ज़ाल भॼी वई आहे अरे कहिड़े खे न ललकार हा हिन पादर इज़त सां ॻाल्हाए माफ़ कजांइ यार इहो ॿुधाए त तुंहिंजी ज़ाल हिते शहर में आई कीअं गुलाम वॾो दास्तान आहे बावे पादर खणी घणा कढी छॾियो रुलंदो पियो अचां हिकिड़े माण्हू हथ मां पकड़े मुंहिंजी शादी कराए छॾी ऐं वरी मुंहिंजी ज़ाल खे वठी शहर हले वियो मां हुनखे ॻोल्हण आयो आहियां बचो ऐं पुट शींहं जमादार जे मुंहुं न ई चढ़ियो न त लाकब में हुजी हाणे उथ मूंसां हली गॾु रहो गॾिजी तुंहिंजी ज़ाल खे ॻोल्ही सोची छा थो माण्हू पुट ई नहीं खाई वए आयो अथई सूअर अरे छोरा अरे जो त ख़बर हिन जे मालिकनि राबतो कयो या मूं खे उथल भाती आहे छो त मुंहिंजो नालो आहे गुलाब दुश्मन खे ॾींदो आहे जुलाब बाबा जुलाब न सरदार अञा ताईं राब्ते में नया नया अरे छोरा ई वटि फोन ऐं पंहिंजे मालिकनि सां ॻाल्हाए त पिणे मूंखे रिटायरमेंट जा 10 लख ॾे कंदो मां कुतनि जे हवाले छो त साल ॾेढ खां वठी हुननि ढूंढ खाधो ई न आहे मुंहिंजो नालो गुलाब
दुश्मन खे ॾींदो आहे जुलाब सरदार तूं रुगो हुकुम कर त वात में बुर विझी भरे डडोणा ते चेड़ा ई चेड़ा निकिरंदुसि ॿुधा भले कुटियोसि वारे वारे सां कुटियोसि मुंहिंजी तव्हांखे इजाज़त आहे अदा मूं बि कुटानी हा भली तो बि कुटी आशू तो भी गिरी अरे वो ट्रैफिक अमीरी या फकीरी आखिर कुछ त ॾींदो ॾींदो
करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आख़िर कुझु त ॾींदो ॾींदो अमीरी या फ़क़ीरी आख़िर कुझु त ॾींदो ॾींदो अमीरी या फ़क़ीरी आख़िर कुझु त ॾींदो असांखे करणो असांखे करणो असांखे करणो गुज़ारो आख़िर कुझु त ॾींदो ॾींदो अमीरी या फ़क़ीरी आख़िर कुझु त ॾींदो ॾींदो अमीरी या फ़क़ीरी आख़िर कुझु त ॾींदो मूंखे हिननि ज़ालिमनि खां बचायो मूंखे मारे छॾींदा असांजो शिकार असांजे हवाले कयो न त इबरतनाक मौत मिलंदो आहे इहो ॿुधायो त तव्हांजी हिन सां दुश्मनी कहिड़ी आहे जो मारियोसि था रोज़ो हिन गुल्लू खे भते ॾियण खां इनकार कयो आहे अच्छा त तव्हां भत्ता खोर आहियो हिलाल न आराम खाईंदा आहियो हिलाल खाऊं या हराम सेठ खे असांजे हवाले कयो था या न कॾहिं बि न हली तव्हां पंहिंजी ताक़त आज़मायो अरे मौत खां डिॼ अञा त जवानी अथई तो छो मौत खे सॾ करी मौत खे असां न पर तव्हां पाण ॻोल्हियो था असां मोए मारे खां सवाइ हे तव्हांखे कोन ॾींदासीं इहे कोन मिलंदा वठे तव्हांजी महिरबानी जो तव्हां मुंहिंजी ज़िंदगी बचाई इहो ॿुधायो त तव्हां केरु आहियो ऐं किथे रहंदा आहियो का ख़बर न आहे बस जिते सिज लथियो उते असांजो घर आहे तव्हां मूंसां गॾु हलो तव्हांजी ज़िंदगी खे रोशन करे छॾींदो अचो मूंसां तव्हांजा झुकल कंध ॾिसी लॻे थो त तव्हां नाकाम थी आया हो ऐं हुननि जे हथ जा पातर खाई आया हो तव्हांखे इहा ख़बर आहे नाकाम शिकारी खे गुलू वटि कहिड़ी सज़ा आहे भाग भला हुयसि गुलू जो सेठ बची वियो ॿ वात ॻाढ़ा छोरा विच में थी विया ऐं हुननि जे हथां पातर खाई मुंहिंजी दाशत मिटीअ में मिलाई आया हो ग़लती थी आहे बॉस हिकु दफ़ो मौक़ो न हरगिज़ न तव्हांखे सज़ा ज़रूर मिलंदी जे उन छोरनि जा लाश मुंहिंजे पेरनि हेठां फिटी न कयव त तव्हांखे कुल्हे ॾियण वारो बि न मिलंदो ज़मीन फारियो जा आसमान ॾारियो मूंखे उन्हनि जा लाश खपनि लाश तकितर मूंखे पंहिंजी शिकिल न ॾेखारिजो वञो डरो मुंहिंजे बिना रहियो
हाणे पाण खे तव्हां लावारिस न सम्झो मां तव्हांखे पुट वांगुरु पालींदुसि हिन घर खे पंहिंजो घर सम्झो अन सुञातल ते एॾो एतबार न कयो हीअ दुनिया वॾी ज़ालिम आहे मूं वटि बेअंदाज़ दौलत आहे पर औलाद न आहे मां तव्हांखे हिन दौलत जो वारिस करणु चाहियां थो तव्हां मुंहिंजी हयाती बचाए दिलि खटे वरिती आहे केरु थो चए हिन दुनिया में फ़रिश्ता न आहे तव्हां नेक माण्हू जे करे त हीअ दुनिया हले थी तूं इंसान न पर अल्लाह जो कसम फ़रिश्तो आहीं फ़रिश्तो न मां गुनहगार इब्दार आहियां मां पंहिंजे जहिड़े नेक जो कमु करणु चाहियां थो जंहिंजे करे मुंहिंजे कबर खे छुटकारो मिलंदो सेठ साहिबु असांखे करणो छा पवंदो कुझु बि न मूं वटि एतिरी दौलत आहे जेका वेठे खाऊं त बि खुटी नथी सघे सिर्फ़ु तव्हां हुनखे सही तरह संभालियो मुंहिंजी ज़िंदगी चंद ॾींहंनि जी महिमान आहे हिन घर ऐं कारोबार जा वारिस तव्हां ई आहियो अरे रामभूटा केड़े ज़ालिम खे अगवा करे आया हो जो सभिनी जी मानी खाइयो हाणे असां छा कयूं हुकुम कर सरदार त हिनखे काती ना कुआ त हिनजो आराम कोस तूं कई लानत पवई तोखे त ख़बर आहे न त मां हराम न खाईंदो हाणे इहो ॿुधाए त ॿी मानी जो बंदोबस्त कीअं कयूं सरदार हाणे ॿियो बंदोबस्त कोन थींदी छो त इहा मानी बि मां तालपन खां कथे आयुमि सुख हुजे सरदार तो ई चयो न त हिनखे अॻिवा कयूं हाणे बुक हाणे ई अरे निभागा तो ई त सलाह ॾिनी हिन मास्तर खे 10 लख रिटायरमेंट जा मिलिया आहिनि हे त पुट खे अॻिवा कयो अथऊंसीं जेकर पीउ खे अॻिवा कयूंसां त उहो असांखे बि खाई वञे सरदार हाणे कहिड़ो हुकुम अरे हिनखे सभु पहिरें पई इलाज करे वापसि छॾे अचो जे हिते रहियो न त असां धाड़ियल न ताड़ियल थी वेंदासीं ताड़ियल एटम बम तोखे घर छॾे अचूं सरदार ही त वञण लाइ तयारी न आहे हाणे हुकुम कर मुंहिंजो हुकुम इहो अथव त तओ तेल खणी पाण सां गॾु मुंहिंजो बि मोकारो कयो नथो वञे त असां बेलो था छॾियूं अचो मूंसां हाणे अचो मूंसां
असांजा अधूरा अरमान अलाए कॾहिं पूरा थिया। आकाश आकाश हिम्मत न हार। जेकॾहिं तूं हिम्मत हारींदे त मोहबत जी मंज़िल कीअं माणींदे? मां लावारिस ऐं नाकार आहियां। तुंहिंजो भाउ मूंखे क़बूल करे ई नथो, पोइ मंज़िल कीअं माणींदा? अरे चरिया उनजे मञण या न मञण सां छा थींदो? मां त तुंहिंजी आहियां न। अरे छोरा मूं तोखे छॾियो आहे न, मुंहिंजे घर नहीं तो कर। अदा आकाश खे मूं घुरायो आहे हिते। तो घुरा अथसि छा घर जे पीउ जो आहे? सुणी सुणी मस्त मस्त कामयाबी पेर पाता अथई ऐं हिन सुनी मां तोखे छा मिलंदो? अदा अदा ही मुंहिंजो प्यार आहे। अगर प्यार अथई न त पैसे सां कर, बाक़ी हे खोटो सिक्को न अॼु हले न सुभाणे हले। इहो वक़्तु ॾसींदो, हिकु ॾींहुं अहिड़ो ईंदो जो असांजे प्यार जो सिक्को हलंदो। अरे बात तू न आयो निकुर मुंहिंजे घर मां वेठो सुनी छॾ मारसी मूड बदलाए बदो कपड़ा चलो रिकॉर्डिंग सही ॾिसी छा थी ॿुधी कोन सामान खणी आ चलो सुञा सुञा असांखे निर्णय में था लॻनि। अरे रबूटा अरे केरे आदम को रबो फसायो जड़े कला घुमण से चढ़ियो वेठाऊं। अरे हाणे बुधा त छा क्यों रे बुधो रे बुधा सतार देव बचा थी त पोइ बुधाई तो मैं मुंडा त बुखे उन में उस भाई ते तेरी याद आई अती को पीर मुर्शिद बुखारी के मन बेली नूरशाह के मन असा सुबह के अगवा को भी तो धड़ल चढ़ को फिर को बंद पापा बनिए तो यार बनिए मोला बचा है ना लांसी का वो कसम दी ना के सदारे लगे तो दसा के मारे पोई दो। अरे तू जे करे तो मैं गारंटी से इन का तो भला मैं बूट पाली। अरे रंगूटा ये न चिचड़ मो जानी छदानी नहीं ना तो गुल्लू नहीं जानी छदा ये पचे तो काफी ये मरी में तो सही ठीक है सरदार बचा सी तो मिलंदा सी न तो घोरी जान जतन ता। अरे ने रंगूटा ककड़ न कजा मात्रन ताई गणियो को बुलडी जाए इसको बा तो करना है बुले 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 गुरु साहब बिन टिन अहिड़ी ॻाल्हि आहे मां तोखे पैसा ॾेई ॿिन्ही थींदी
देखिए बटे महीना गुजरी आने मुखे पैसा खपन पैसा नाराज न थियो साहब मूं फिल्म ठाही आहे एॾे ॾींहुं थिए थी उन जा पैसा मिलिया न मां तोखे ॾींदुसि जॾहिं फिल्म जा पैसा ई तोखे नथा मिलनि त तूं मूंखे काॾां ॾींदे हे ॿिनि टिनि ॾींहंनि में तो पैसा न ना त तुंहिंजी भेण न साहब न एॾो ज़ुल्म न कजो 15 ॾींहंनि जे अंदरि मां तोखे पैसा ॾींदुसि जे न मिलनि न त तोखे मोकल आहे जीअं वणे तीअं ई कजांइ 15 ॾींहं बि वॾा आख़िरी मोकल कजां न त पोइ पंहिंजी हयाती ताक़त खणी ॾिजां महिरबानी गुरु साहब महिरबानी हाणे मां हलां बॉस इहो ठठींदो तोखे पैसा काॾां ॾींदो मूंखे पैसनि जी ज़रूरत न आहे मूंखे हिनजी भेण जी ज़रूरत आहे मूं हिनखे पैसा ॾेई फासायो आहे जीअं हीअं वञी 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 पंहिंजी भेण जे संग सारी दुनिया जो सोना हिक हंध में लाया
मुझे सोना ही कांद मिलाया पंजे सोने जे